ठट्टो मां वाखे अपडेट कंदानू। रिपोर्ट करे हुआ ज़ाहिद अमीर जोखियो। ज़िले काउंसिल ठट्टे जे नए साल 2025 खां 26 जी बजट वारो इजलास ज़िले काउंसिल ठट्टे जे चेयरमैन अब्दुल हमीद पंवर ऐं वाइस चेयरमैन मुमताज़ अली जलबाणी जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले काउंसिल ठट्टे जे चेयरमैन अब्दुल हमीद पंवर पारां ज़िले काउंसिल ठट्टो जे नए साल लाइ 75 करोड़ 17 लख 42,920 रुपयनि जी बजट पेश कई वई, जेका इतफ़ाक़ी राय सां ज़िले काउंसिल जे समूरनि मेंबरनि मंज़ूर कई। ज़िलो काउंसिल ठट्टो पारां पहिरियों भेरो टैक्स गज़ट मंज़ूर कंदे सनअती इदारनि, फार्म हाउसिस, वाटर पार्कनि, फिश फार्मनि, माल पिड़ियुनि ऐं पेट्रोल पंपनि ते आमदनी वधाइण लाइ सालियानो टैक्स लॻायो वियो। ज़िले काउंसिल ठट्टे जे नए माली साल जी बजट में तरक़ियाती रथाउनि, फ़लाही कमनि, गरीब मुस्तहक़नि जी मदद ऐं रांदियुनि लाइ नौजवाननि खे सहूलियत फ़राहम करण लाइ ख़ातिर 55% रक़म मुख़तस कई वई आहे, जॾहिं त गुज़िरियल साल जे ख़र्चनि खां पोइ बि हिन भेरे ज़िले काउंसिल ठट्टो जे अकाउंट में 22 करोड़ 65 लख रुपयनि बजट पियल आहिनि।